सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस काज़ी फाज़ी साचेवाद चीफ जस्टिस बणजण बाद पहिरियों कम फुल कोर्ट घुराइण जो ही कयो हो। इजलास में फ़ैसिलो कयो त अवामी मुफ़ाद जा केस सीधी रीत नशर थींदा। हाणे चीफ जस्टिस न कमेटी केस ॿुधण लाइ मुक़रर कंदो आहे। पहिरियां दाख़िल थियल केसनि जो फ़ैसिलो बि पहिरियां थियणु घुरिजे। फ़ैसिलो कयो त अवाम कारकर्दगी ॾिसी फ़ैसिलो करे त शफ़ाफ़ियत आहे या न। कारसाज़ हादसे केस की जवाबदार नताशा जी मंशियात केस में ज़मानत बाबत दरख्वास्त रद्द। कराची जी सिटी कोर्ट जवाबदार नताशा जी ज़मानत रद्द कई। जवाबदार नताशा जे वकीलन ज़मानत बाबत नई दरख्वास्त तैयार करे वरिती। वकीलन जो चवण आहे त जवाबदार नताशा खां वकालतनामे ते सही कराए छॾी आहे। पीपल्स पार्टी इर्सा एक्ट में तमीमन जो मामलो सिंध असेंबली जे इजलास में आणण जो फ़ैसिलो करे छॾियो। इर्सा एक्ट जी सख़्त मुखालफ़त खां पोइ एक्ट ते सिंध असेंबली में बहस करायो वेंदो। सिंध आबादगाह बोर्ड इर्सा एक्ट में तरमीमुनि सां सूबाई भाईचारो मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। अख़बारनि जो चवण आहे त इर्सा एक्ट में तरमीमुनि सां समूरा इख्तियार चेयरमैन हवाले थी वेंदा। पाणी जी विर्छ जे मुआहदे अमल कराइण में सूबाई भाईचारो तमामु घणो अहम आहे। पाणीअ जी विर्छ ते पहिरियों ई सूबनि में इख़्तिलाफ़ आहिनि। इर्सा एक्ट में तरमीम सां पाणी विर्छ जे मसइलनि ऐं चैलेंजिस में इज़ाफ़ो थींदो। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस तरफां इर्सा एक्ट में तरमीमुनि ख़िलाफ़ 10 सेप्टेम्बर ते इजलास तलब। सरदार अब्दुल रहीम जो चवण आहे त इजलास में इर्सा एक्ट में तरमीमुनि वारे मामले ते गौर कयो वेंदो। इजलास में सिंध जे पाणी ते ढाड़े ख़िलाफ़ इज्तिमाई तहरीक ते बि गौर कयो वेंदो। कनाडा में आबाद धरती धड़िन इर्सा एक्ट में तरमीमुनि खे रद्द करे छॾियो। फ़ैसिलो सिंध दुश्मन करार। अख़बारनि जो चवण आहे त इर्सा एक्ट में तरमीमूं सिंध जे पाणी ते धाड़ो हणण जी नई साज़िश आहे। सिंध जा माण्हू पहिरियों ई पाणीअ जे बहिरान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इर्सा एक्ट में तरमीमुनि सां इदारो वफ़ाक़ जे कंट्रोल में हलियो वेंदो। कराची जे इलाइक़े कोरंगी में पुलिस एहलकार जी फायरिंग में 2 मुबैना फोरू मारिजी विया। शहरी खां पुलट दौरान फोरन मथां घर ॿाहिरां वेठल एसएसपी जे स्क्वाड ड्राइवर फायरिंग करे ॾिनी। बाजीवल जवाबदारनि जा लाश अस्पताल मुंतक़िल, सुञाणप न थी सघी। बावरे बसां रोंटी ॿेले में मुबैना पुलिस मुक़ाबलो। हिकु धाड़ियल मारिजी वियो। पुलिस जो चवण आहे त मारिजी धाड़ियल राहिब रिंद महीनो अॻु शहीद थियल 3 पुलिस एहलकारनि जे क़त्ल में मुख्य जवाबदार हो। राहिब रिंद वटां पुलिस खां पुर कयल सरकारी हथियार पिणु हथिया विया आहिनि। जोडे वेझो ॻोठ भगवान सिंह में ॾेर हथां भाॼाई क़त्ल। जवाबदार जलाल नोहाणी गोलियूं हणी पंहिंजी भाॼाई आमना नोहाणी खे क़त्ल करे छॾियो। ऐं पियाले वेझो गुम थियल ॻोठाणे जो अब्दुल वाहमा लाश 2 ॾींहं अॻु गुम थियल ॻोठ गुलाम कादिर मेतलो वासी 50 वरनि जे ज़ाहिद हुसैन मेतले जो वाहमा लाश मिलियो। वासनि जो चवण आहे त कंहिं सां का बि दुश्मनी न आहे, इंसाफ़ कयो वञे।